सकरन रिपोर्ट सोहिल चांडियो SSP शहीद बेनज़ीराबाद जी खिसूसी हिदायतन ते सकरन लग DSP अरबाब खान सुमरो SHO नासरी थानो गुलाम असगर डहर जी अगवानी में मंशात फरोश असगर लाखो खिलाफ खुफिया इतला ते उन जी ज़री जमीन अदड़ी ते चढ़ाई कई जिते हिक भट्टी ते छापो हणी 100 लीटर जो कच्चो शराब हथ करे वरतो जडे त भट्टी ते कम कंदड़ गोठ अलावरायो लाखो जो प्रवासी हिक जवाबदार वरियल उर्फ वरू वलद लाल बख्श लाखो की गिरफ्तार करे वरतो जडे त असगर लाखो समेत ॿिया जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। उन मौके ते SHO नासरी असगर डहर मीडिया के ॿुधायो त ॾुआरी असांजे तर में ॾोह करण छॾे ॾियनि ॿी सूरत में ॾुआरी भले केतिरो बि ताक़तवर हुजे उहो कानून खां ताक़तवर नाहे ऐं कंहिं सां का रिआयत न कई वेंदी। हुन वधीक चयो त असां SSP साहिब जी हिदायतुनि ते कंहिं बि हद में ॾोह थियण या मंशियात विकिरो करण जी इतलाह ते उन्हनि खिलाफ़ भरपूर कार्रवाई करे ॾुआरीनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचायो वेंदो।